साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे मोहम्मद इब्राहिम स्टूडियोज़ मां अव्हां खे भलीकार चऊं था। अॼु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 278 उर्स मुबारक जे मौक़े ते सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे फ़न फ़िक्र जे हवाले सां अॼु ही 17 तरतीब ॾिनो आहे, जंहिंमें सिंध जा नाम्यारा मुहक़िक़ हिसो वठी रहिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरी सूंहं जो सफ़र आहे, रोशनीअ जो सफ़र आहे। यूनान जे मुफ़क्किर लंजीनस जो चवणु आहे त ख़ूबसूरत ॿोली ख़ूबसूरत सोच जो अक्स थिए थी, ऐं इहो ई ख़ूबसूरत सोच आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी, जेका असांजे समाजी ज़िंदगीअ में असांजे ज़हनी ऐं रूहानी असरु कंदी रही आहे। अॼु असां सां स्टूडियोज़ में शामिल आहिनि सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जा चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब ऐं उन सां गॾु नाम्यारा स्कॉलर मुहक़िक़ मोहतरम ताज जोयो साहब। त असां इन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब, अव्हां जीअं त समाजी ज़िंदगीअ जे तमामु वेझो रहिया आहियो, सुगड़ हुजनि या आम माण्हू जेके ॾाहप सां भरियल आहिनि, अव्हां छा था सम्झो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको ही कलाम आहे, इहो संदसि फ़न ऐं फ़िकिर आहे, इहो असांजे ज़िंदगियुनि में इन रोशनीअ जी जेको अक्स केतिरो नज़र अचे थो? महिरबानी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन 278 उर्स जे मौक़े ते ऐं पहिरीं त सॼी सिंध, बल्कि जिते दुनिया में सिंधी रहनि था ऐं सिंधी सम्झनि था या पढ़ी सघनि था, उन्हनि सभिनी खे, सॼी दुनिया जे माण्हुनि खे हिन मौक़े ते मुबारकबाद ॾियां थो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन उर्स जे मौक़े ते, छाकाणि त करोना जे करे असांखे वधीक तक़रीबूं कोन पिया करे सघूं, पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ख़ासि करे पैगाम जे हवाले सां इहा असां मुख़्तसिर जेको रखियो आहे, तक़रीब रखी आहे। तव्हांजी महिरबानियूं। अच्छा, इहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शाइरीअ जो पैगाम ख़ासि करे सॼी सिंध या जेका बि सिंधी माण्हू आहिनि जिते बि दुनिया में रहनि था, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकिड़ो अहिड़ो आफ़ाक़ी शाइर आहे, अहिड़ो हिकिड़ो अज़ीम सिंधी ॿोलीअ जो अहिड़ो अज़ीम शाइर आहे, बल्कि दुनिया जे तमामु वॾनि शाइरनि मां हिकु चोटीअ जो शाइर आहे, जंहिं पंहिंजे पैगाम में इंसान ज़ात ऐं ख़ासि करे सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ जेको पैगाम ॾिनो आहे, सो न फ़क़ति आफ़ाक़ी आहे पर गॾोगॾु लाफ़ानी बि आहे। संदसि पैगाम में सॼी सिंध आहे, सॼी सिंध जी तारीख़, तहज़ीब, उते जूं रवायतूं, उते जा माण्हू, सिंध जा माण्हू, हिते जी सॼी तहज़ीब, सिंधू माथर जी सॼी तहज़ीब, जेकॾहिं असां उन ते ग़ौर कंदासीं त उनजो न फ़क़ति सुठे नमूने सां बयानु थियल आहे, पर शाइराणे अंदाज़ सां, अहिड़े शाइराणे अंदाज़ सां थियल आहे जो माण्हू जेके बि सिंधी माण्हू आहिनि, जेके बि सिंधी सम्झनि था, उहे सचपच त पंहिंजे अंदर जो आवाज़ु सम्झनि था। को बि माण्हू हुजे, उहो हारी हुजे, कोरी हुजे, कुंभर हुजे, मीरबर जेको मोहाणो आहे उहो हुजे, उहो जेको नाखो आहे उहो हुजे, लोहार हुजे, राज़ो हुजे, ओड हुजे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सभिनी माण्हू जेके बि आहिनि, जेके बि किरतूं कंदड़ माण्हू आहिनि, या जेके से आलम आहिनि, जेके मुअलम आहिनि, उन्हनि जी सभिनी जूं जेके आहिनि उनजा अहवाल, उन्हनि जूं कैफ़ियतूं, उनजा जज़्बा, उहे सभु बयानु कया आहिनि। तव्हां जेको सुवालु पुछियो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम जेको आहे उहो असांजी सॼी सिंध में माण्हू उनखे न फ़क़ति प्यार सां पढ़नि था, प्यार सां यादि कनि था। सचपच त जीअं वॾा तमामु किताब जेके आहिनि, मज़हबी किताब आहिनि, उनखे जीअं यादि कयो वञे थो, बाक़ाइदे उनजो हिफ़्ज़ कयो वञे थो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो कलाम ईअं हिफ़्ज़ कयो वञे थो। उहे सिंध में रहंदड़ जेके असांजा सिंधी मुस्लमान आहिनि, या मुख़्तलिफ़ हंधनि ते सिंध ऐं उनखां ॿाहिरि जेके असांजा सिंधी मुस्लमान ऐं सिंधी हिंदू आहिनि, उहे सभई जेके से शाह अब्दुल लतीफ़ खे
ईअं प्यार सां यादि कनि था। असांखे केतिरा माण्हू उहे मर्द ऐं औरतूं उहे बि नज़र ईंदियूं जिन खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम बरज़बान यादि हूंदो आहे, ॿुधाईंदा आहिनि। अॼु बि केतिरा घर अहिड़ा बि आहिनि, उहे खणी घणाईअ में न हुजनि, पर केतिरा ई अहिड़ा घर आहिनि जिन में सुबुह जो पंहिंजूं वॾड़ियूं अमाऊं जीजलूं उहे जेके ॾाॾियूं नानियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बैत ॿुधाईंदियूं आहिनि। असांजे कचहरीअ में जॾहिं शुरूआति थींदी आहे, का बि कचहरी हुजे, उन जी शुरूआति घणो करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैत सां बैत सां थींदी आहे ऐं ख़तमु बि ईअं थी थिए। मुंहिंजे ख़्याल में त इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम, उन जी शाइरी, उन में समायल पैगाम जो कमाल आहे जो एॾो हर माण्हूअ जे रूह में, एॾो रूह में समायल आहे जो जिते किथे उथंदे विहंदे हुन जो पंहिंजे बैतनि में उहो इज़हार माण्हू करे थो, बल्कि ॻाल्हियुनि में कॾहिं माण्हू ॾुख सूर पंहिंजा ॿुधाए थो, अहवाल ॿुधाए थो, ख़ुशी गमीअ जूं ॻाल्हियूं करे थो, तॾहिं बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो जेको सो बैत पढ़ंदे जेको सो माण्हू ज़िक्र करे थो। ऐं अॼु बि आउं हिकिड़ो ताज़ो हिकिड़ो मिसाल ॿुधायां त जॾहिं मूं हिकिड़े खां माण्हूअ खां कंहिं कम जे बारे में पुछो त चई साईं हा आउं बिल्कुलु उन कम जी शुरूआति करियां थो, ऐं हुन पंहिंजे बैत ॾाढो तकड़ में चई ॿुधाए साईं का ॻाल्हि कोन्हे, कहिड़ा मसइला थींदा त आउं उहो करे सघां थो। ऐं हुन चयो त हितां खणी हुत जिन रखियोसीं रसियूं साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। त मक़सदु इहो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी उहा माण्हुनि जो हाणे माण्हुनि जे इज़हार जो ॼण त तर्जमान थी पई आहे, जेका ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। असां हिन मौक़े ते अजमेर जे मौक़े ते हिकिड़ो हीअ बि ॻाल्हि कंदासीं, छाकाणि त असांजे ख़ासि करे नए नस्ल लाइ पंहिंजा जेके बि सिंधी माण्हू आहिनि, जेके सिंध में रहंदड़ माण्हू आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे सिंधीअ में तइलीम ॾियनि, जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम पढ़ी बि उनजा ॿार सघनि, सम्झी बि सघनि। इहा ई असांजी कामयाबी हूंदी, इहा ई असांजी पंहिंजी क़ौम, असांजी धरती ऐं भिटाईअ सां मुहबत जो सही इज़हार ऐं सही जेको सो सबूत हूंदो। जी डॉक्टर साहब, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त शाह लतीफ़ आम माण्हुनि जो शाइरु आहे ऐं पोरतुनि जो शाइरु आहे, ऐं संदसि जेको फ़िकिर आहे उन में जेके जमहूरी क़दरूं आहिनि ऐं जेके इंसानी क़दरूं आहिनि उहे नुमाया तौर ते मिलनि थियूं। हाणे ताज साहब मुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं ताज साहब बि सिंध जा नामियारा मुहक़िक़ ऐं स्कॉलर आहिनि। मां तव्हां खां इहो सुवालु पुछणु चाहियां थी त जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरी में असां ॾिसूं था त हू हिकु कामिल इंसान जी ॻाल्हि करे थो, पर कुझु अरसो अॻु कंहिं इहा बि ॻाल्हि कई त न, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में कंहिं कामिल इंसान जो ज़िक्र कोन्हे, छो त ज़ाहिर आहे इंसान जेको आहे ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि जो मजमूओ थिए थो। तव्हां हिन जे बारे में छा चवणु चाहींदा? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं मांझी साहब चयो त हू सिंध जे अवाम जो शाइरु आहे, सिंध जे हर परत जो शाइरु आहे, सिंध जे हर पोरियत खे, सिंध जे हर माण्हूअ खे हुन उभारियो आहे। पर ख़ासि करे उन में हुन सिंध जी औरत खे ख़ासि अहमियत ॾिनी आहे, छाकाणि त शाह लतीफ़ जंहिं दौर में जनमु वरितो उहो जागीरदारी दौरु हो, ऐं जागीरदारी दौर में औरत खे मार्केट जी जिन्स सम्झो वेंदो आहे। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ उन वक़्तु औरत किरदारनि खे खयो ऐं ॿुधायो त न, औरत किरदार जेके आहिनि उहे समाज जा काराइता किरदार आहिनि। उन्हनि जे ज़रिए पंहिंजी फ़िलासफ़ी, पंहिंजो फ़िक्र सम्झाए। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते रूमीअ जो असरु आहे। चयो वेंदो आहे त जीअं रूमीअ हिकायतूं बयानु कयूं तीअं भिटाई बि कयूं, पर रूमीअ जेके हिकायतूं बयानु कयूं उहे ईअं सम्झो त अफ़सानवी अंदाज़ में बयानु कयूं या नयूं घड़ियल हक़ीक़त यानी किसा बयानु कया, हिकायतूं बयानु कयूं। पर भिटाईअ असांजे समाज में मौजूदु जेके कहाणियूं हुयूं ऐं उन्हनि में जेके औरत किरदार आहे, ख़ासि करे 7 सूरमियूं, उन्हनि खे हुन उभारे। मिसाल मारवीअ जे ज़रिए ॿुधायो त हूअ हिकिड़ी निबल औरत ज़रूरु आहे, पर पंहिंजे सत जे बचा लाइ ऐं पंहिंजे वतन जे मुहबत लाइ ऐं हूअ केतिरो बि अॻिते वञी सघे थी, हुकुमरान जूं आछूं उहे जेके न रुॻो ठुकराए थी। पर भिटाईअ
हिकिड़ी हैरत जी तव्हांखे ॻाल्हि थींदी, जॾहिं मारवीअ जो ज़िक्र अचे थो त उन में न रुॻो मारवीअ जे दौर जो ज़िक्र आहे, पर उन खां अॻे दौर जा बि उञाण आहिनि। मसलन लीला चनेसर जो वाक़ियो मारवीअ जे दौर खां अॻु जो हो। जॾहिं मारवीअ खे हू शादीअ जी आछ थो करे या लालचूं ॾेई फासाइण जी कोशिशि थो करे, त भिटाई मारवीअ जे वाता चवरे थो त इन मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, अची अमरकोट में कंदसि कान कुरीत, पखनि जी प्रीत माड़ियुनि सीन मटियां। ही मौलाना मोहम्मद सिद्दीक़ चांदरीअ वारो हिते तलार जे भरिसां रहंदो, उन ॿुधायो मूंसां, जॾहिं कंहिं मूंखे ॾाढी उहा दिलि सां ॻाल्हि लॻी त भिटाईअ इन शहर में उमर सूमरे खे तानू ॾिनो आहे। चयईं त इहो कमु असांजो न आहे, इहा न मारुनि रीत जी सेण मटाइनि सोन ते, सोन जे हार ते जेको पंहिंजो भतार या पंहिंजो मक़सदु क़ुर्बान करण वारा तव्हां माण्हू थी सघो था, असीं न आहियूं। यानी ताने में तारीख़ जे हिकिड़े वाक़िए खे बयानु थो करे त मारवी हुबुल वतनीअ जो किरदारु आहे, गॾोगॾु हू पंहिंजे सच ऐं इस्मत जे बचाव जो हिकिड़ो किरदारु आहे। जॾहिं ससूईअ खे वठे थो त भिटाई सभ खां वधीक सुर ससूईअ जा चए थो, 5 सुर। ससूई आहे, आबरी आहे, देसी आहे, कोयारी आहे, हुसैनी आहे, त 5 सुर ससूईअ सां थो भेटे। ऐं ससूई हिकिड़ी कमज़ोर औरत आहे, जेके पीउ जेको आहे उनखे दरिया में लोड़े थो छॾे, ऐं उहा हिकिड़े खटीअ खे हथु अचे थी, हू हुनखे निपाए थो, ऐं हुनजी हुस्न जी हाक ॿुधी बलोचिस्तान मां पुनू जेको आहे सो हुते अची धोबी थिए थो। पर हू जॾहिं वञे थो, हुनजा ॾेर हुन सां दगा करे राति जो नशो ॾेई हुनखे वठी था वञनि, ऐं पोइ पुनू जी ॻोल्हा में जेका ससूई जेको पंधु करे थी, जेको कशालो करे थी, उहो ईअं महसूसु थो थिए ॼण त असांजे अॻियां थिए पियो। ऐं उन में ससूई निबल नार न आहे। ससूईअ कयो सो जे मर्द सभु मात कया, उन में यानी त ॾिसो त हिकिड़े हंधि चए थो त लड़ब लाड़ाऊ थियो। हाणे ससूई वधंदी वञे पई, सिजु लहे पियो, अञा ॻाढ़ो सिजु, त भिटाई थो चए त लड़म लाड़ाऊ थियो, सिजु लड़ी आयो आहे, लड़म लाड़ाऊ थियो, गुतूं गोहियूं छॾ, लाहे म लॾो, लॾ त ॻाढ़े सिजु ॻाल्हि मिले। पंहिंजे मक़सद खे अञा सिजु ॻाढ़ो हुजे, अञा रासियूं रतल हुजनि, त तूं पंहिंजे मक़सद ते रस। त ससूई जिदोजहद, क़ुर्बानी, तकलीफ़ुनि खे बर्दाश्त करण जो उञाण करे। मूमल खे हिकिड़े सम्झो आहे, नूरीअ खे हिकिड़ी न्याज़ निवड़त हेठां ई, यानी त अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंसी मूं पिरनि भोराईअ में भाल कया। माण्हूअ खां ग़लतियूं बि थियनि थियूं, पर ग़लतियुनि जो एतिराफ़ करण बि हिकिड़ी इंसानी जेको वॾी अज़मत जो मिसाल आहे। ऐं ईअं सोरठ बि क़ुर्बानी, उनजो मुड़ुसु जेको आहे ॾियाच आहे, सुर ते सिर ॾिए थो, ऐं हूअ मंगड़हार खे वॾियूं वॾियूं आछियूं करे थी, ऐं पर नेठि मतिलबु आहे हू हुनजो सिर राग ते सिर ॾेई थो वञे। मूमल जेका आहे राणे जे पुठियां, राणू जॾहिं हुन खां रुसी थो वञे, यानी तव्हांखे हिकिड़ा क़दुर आहिनि। अॼु कारोकारीअ जो रवाजु आहे, ऐं माना असांजी त रस्म न आहे, भर पासे जी रस्म असांजे समाज में दाख़िल थी वई आहे। यानी मूमल राणे जे वक़्त में सदियूं अॻे जॾहिं राणू मूमल सां शादी करे वञे थो, ऐं पोइ वरी जॾहिं मोटी अचे थो त ॾिसे थो त छाकाणि त मूमल अकेली हुअण करे पंहिंजी भेण सूमल खे मर्दानो वेस पाराए पाण सां गॾु सुम्हारे थी। राणू अचे थो, हाणे हिकिड़ो मर्द जॾहिं पंहिंजी घरवारीअ सां को ॿियो मर्द या उनजे कपिड़नि में को ॾिसे त हिकदमि असांजे समाज मौजूदु गैरत में अची कारो करे, पर हू ईअं नथो करे, पंहिंजी लकुण निशानी छॾे थो वञे, जज़्बात खां कमु नथो वठे त मथां आउं ग़लति हुजां। त इहो ॾिसो उन वक़्त जे समाज में केॾो त भिटाई उहे समाजी क़दुरु ॿुधाए थो। सोहिणी आहे, सोहिणीअ जो मेहार सां प्यारु आहे, हुनजी शादी ॾम सां थी कराई वञे, पर भिटाई चए थो त इहो शादी या निकाह जेको आहे उहा
रूहनि जी रज़ामंदी हूंदी आहे, दिलनि जी रज़ामंदी हूंदी आहे। समाज पारां जेको आहे सो ज़ूरी संग न कयो वेंदो आहे त भिटाई सोहिणीअ जे प्यार खे जस्टिफाए करे थो त साहड़ धारा सोहिणी निसोरी नापाक, साहड़ धारा सोहिणी अधोती आहे। जी त भिटाईअ उन मां असांखे हिकिड़ा ईअं न आहे त भिटाई मर्द किरदार न ॻाया आहिनि, उहे बि ॻाया आहिनि, पर ख़ुशूसन जागीरदारी समाज में जिते औरत खे नीचो सम्झो थो वञे, भिटाई उनखे खणी भिटाई हिकु उनखे इंसान जी हैसियत ॾिनी आहे। भिटाईअ बुनियादी तरह हिकिड़े नए इंसान जी तश्कील असांखे सेखारी आहे। भिटाई जे हर किरदार में मूं हिकिड़े दफ़े इलियास इश्कीअ खां पुछियो त भिटाई जे 7 सूरनि में अव्हां जी आदर्शी सूरमी कहिड़ी आहे? चई न मुंहिंजो भिटाई जी आदर्शी सूरमी कहिड़ी आहे? चई भिटाई जी आदर्शी सूरमी इहो आहे जंहिंमें 7 सूरमियुनि वारा गुण हुजनि। बिल्कुलु मक़सदु आहे जंहिंमें हुबुल वतनी बि हुजे, जंहिंमें क़ुर्बानीअ जो जज़्बो बि हुजे, जंहिंमें निविड़त ते न्याज़ बि हुजे, जंहिंमें बर्दाश्त बि हुजे। त भिटाईअ जेको इंसानु पैदा करणु चाहियो आहे उहो ख़ुददार आहे, उहो हुबुल वतनी वारो आहे, उहो सहप वारो आहे, ऐं उहो ख़ुददार आहे, ऐं उहो क़ुर्बानी ॾींदड़ आहे, उहो मुसलसिल जदोजहद में हलंदड़ आहे। ऐं इन करे भिटाई उन्हनि एनियत परस्त सूफ़ियुनि खां मुख़्तलिफ़ आहे जेके यूनान जे फ़लसफ़े असर हेठि ख़ानकाहुनि में ऐं तारक दुनिया वारे वसफ़ वारा सूफ़ी जेके आहिनि, भिटाई उनजे ख़िलाफ़ु हो। भिटाई ऐं रूमी जो माण्हुनि सां रिश्तो टुटल न हो। भिटाई जो तसवुफ़ जेकॾहिं आहे उहो माण्हुनि सां गॾु आहे, तॾहिं त कोड़े कनि सलाम अचो आसण उनजे। त भिटाईअ वटि भिटाई तव्हां ॾिसो थर वियो आहे, जैसलमेर वियो आहे, काछे वियो आहे, कोहिस्तान वियो आहे, सामूंडी इलाइक़े वियो आहे, ईरान खां टपी हलाए अब्दुरज़ाक साबिर बिरोही ॿुधाए पियो त ईरान खां अॻिते वञिजे थो त भिटाई जा तकिया मिलनि था। तकिया माना उते भिटाई वियो। कलादर मतवा असांजो कच्छ में रहे थो, उहो ॿुधाए थो त उते भिटाईअ जा तकिया आहिनि, उते भिटाई जो मेलो लॻंदो आहे। ऐं भिटाईअ जो राग जेको असां वटि हले थो, जेको पोणे 300 सालनि खां अचे पियो, उहो साॻियो राग तव्हांखे हिंद जे कच्छ ऐं बनीअ वारे इलाइक़े में अॼु बि मिलंदो। उहो शाह जो रिसालो जेको ट्रम्प ऐं डॉक्टर दाऊद पोडे ॾिठो हो तमाचीअ जे ॻोठ में, उहो रिसालो अॼु ताईं मौजूदु आहे। ऐं अॼु ज़रूरत आहे त हिन डिजिटल दौर में असां वटि एंड्रॉइड सेट आहिनि, ॿिया तरीक़ा आहिनि, वञी उहे रिसालनि जूं असीं फिल्मूं कढी अचूं। ऐं त छाकाणि अॻे फ़ोटो स्टेट थींदो हो, हाणे हू पुराणा क़दीम उनखे असीं जदीद उन में आणे सघूं था। शबीर कुमार जहिड़े कंहिं माण्हूअ खे हाणे उनखे साफ़ु करे ऐं असीं वरी उनखे पेश करे सघूं था। त भिटाई इंसान तश्कील ॾिनो, पर उहो सुपरमैन न हो, उहो कामिल इंसान वारो तसवुर हुन वटि न हो। उहो इंसानु जेको जंहिंमें गुण बि आहिनि, अवगुण बि आहिनि, ख़ासियतूं बि आहिनि, कमज़ोरियूं बि आहिनि। त हू पंहिंजूं कमज़ोरियूं दूरि करे, त मतिलबु इंसानु मिटीअ जो पुतलो आहे, उहो ख़ता जो घर बि आहे, पर गॾोगॾु उहो अज़मत मलाइकनि जो मसजूद बि आहे। बिल्कुलु। त अहिड़ो इंसानु जेको मलाइकनि जो मसजूद हुजे, जेको पंहिंजी हिमत सां हमालिया हटाए सघे थो, भिटाई अहिड़े इंसान जी तख़लीक़ पंहिंजे शाइरीअ ज़रिए। जी, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई त जेके बि सूरमियूं हुयूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जूं, उहे पंहिंजे मक़सदियत सां, सहप सां ऐं जेके गुण आहिनि हुननि में, जेके धरतीअ जे रंगनि सां जुड़ियल आहिनि, उन्हनि सां इंतिहाई मुख़्तलिफ़ अंदाज़ सां भिटाई उन्हनि खे पेश कयो आहे। ऐं कामिल हुअण जो इहो मक़सदु न आहे त उहा ई तव्हां जेका ॻाल्हि कई त सुपर ह्यूमन बीइंग जी असां ॻाल्हि कयूं था, पर उहे माण्हू जेके धरतीअ जा धणी, धरतीअ जे रंगनि खे सुञाणनि। हर पोरियत खे कयो आहे। मसलन कड़ो मंझि कड़े जीअं लोहारनि लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सुपेरियांसि, त इते हू ॻाए थो लोहार खे। या मिसाल आहे मांझी उहे पिनण मंझा पल कंहिं न भरिया कॾहिं, मांझी उहे मल हर जनी जे हथ में, इते हू हारीअ खे ॻाए। डॉक्टर मांझी साहब बि इहा ॻाल्हि कई त हर किर्त जे माण्हुनि जो माण्हू आहे उनखे ॻाए थो
जेकॾहिं को ऐं हुननि बकरार जी आहे ख़ासि पवार तौर आहे ते उनखे जेका ॻाए थो। इहा ॿोली केॾी ॿोली शाहूकार आहे त जंहिं बि किर्त जे हवाले सां हू ॻाल्हि करे थो त उहे लफ़्ज़ बि इस्तेमालु करे थो। इहा संदसि वॾी ख़ूबी आहे। शेखाल लिखियो न हिकिड़े हंधि त असीं जॾहिं समुंड में वञूं था ऐं भिटाई शाइरी खे था पढ़ूं त सॼी समुंड जी टिकसाटी ॿोली भिटाई जी शाइरी जी बिल्कुलु बिल्कुलु। घांडार मिरू मोया। वरी जंग में जेको शिकार जो तरीक़ो आहे उहे छा कंदा त मिरूअ खे पकड़ण लाइ हू जेको आहे न हिकिड़ो सम्झो त दिलो उन में सोराख़ कढी उन मां बती ॿारींदा हुआ त हू अखियूं जहिड़ियूं ॿरंदियूं नज़र ईंदियूं त हू उन ते सिधो ईंदो ऐं पोइ उनखे लफ़े वारा पकिड़े विझंदा। त घांडार मिरू वारो लफ़्ज़ इस्तेमालु करणु भिटाई त भिटाई हर तबिके खे यानी जंहिं तबिके में वियो आहे उतां जी ॿोली ॻाल्हाईंदी। मूं कल्ह बि हिकिड़े हंधि ॻाल्हाईंदे चयो त तव्हां जातीअ में वञो ऐं ठटे ज़िले में वञो त उते को माण्हू मरी थो वञे त हिकिड़े पासे लाश जे नौजवान छोकिरियूं बीहनि थियूं, ॿिए पासे पोड़ियूं औरतूं बीहनि थियूं ऐं ओसारा जेके आहिनि ऐं उहे भिटाई जे बेतनि में चया था वञनि। तव्हां बदीन जे ॻोठनि में माण्हू तव्हांजी आजियां भिटाई जे बेतनि में कंदा, तव्हां खां मोकिलाईंदा भिटाई जे बेतनि में। कचहरी में ॻाल्हि ॻाल्हि ते भिटाई जो बेत ॾींदा, मिसाल तौरु पहाके तौरु। जी बिल्कुलु सही, तव्हां सही ॻाल्हि कई। जीअं असां ज़िकिर कयोसीं त भिटाई जी शाइरीअ में औरत जो जेको ज़िकिर आहे त औरत जिस्मानी तौर ते कमज़ोर ज़रूरु आहे पर जज़्बाती ऐं रुहानी तौर ते भिटाईअ हुनखे तमामु घणो मज़बूत ॾेखारियो आहे, सोभारो ॾेखारियो आहे। इहा हक़ीक़त बि आहे। औरत न सिर्फ़ु ॿोली जी वारिस आहे पर ॿोलीअ खे पंहिंजे ईंदड़ नसलुनि ताईं मुंतक़िल बि करे थी। त असां सां ऑनलाइन अॼु मौजूदु आहिनि प्रोफेसर डॉक्टर नूर अफ़रोज़ ख्वाजा साहिबा। हुननि बि भिटाईअ जे हवाले सां काफ़ी कमु कयो। सिंध जूं मुनफ़रिद मुहक़िक़ ऐं नामियारी स्कॉलर आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां खां ज़रूरु भिटाईअ जे हवाले सां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह लतीफ़ जे कलाम में इंसान शनासी। शाह लतीफ़ भिटाई इंसान शनासीअ जो शाइर आहे। संदसि कलाम जे हर मिसरा, हर बैत में इंसान शनासीअ जे पहलूअ, सिक, उकीर, इंतज़ार ऐं ओसीअड़ जो पैगाम पेश कयल आहे। लतीफ़ साईं सिंधी समाज जो हिसास ऐं सुञाण शाइर हो। हुनखे इंसाननि जी आरज़ुअनि ऐं उन जी उमंगनि जी ॼाण हुई। हू इंसाननि जो दर्द महसूसु कंदो हो। हुन उन जी तर्जुमानी बि कई ऐं हिकु रहबर रहनुमा ऐं हाज़िक़ हकीम वांगुरु उन्हनि जी तकलीफ़ जो इलाज बि तजवीज़ कयो। लतीफ़ साईं पंहिंजे दौर जे सियासी, समाजी, मुआशी हालतुनि खां वाक़िफ़ हो। हू हिकु ई वक़्तु शाइर, सूफ़ी, फ़िलासफ़र, तख़लीक़कार ऐं हिकु बहितरीनु मौसीक़ार हुजण सां गॾु सिंध जे आम माण्हुनि, मज़दूरनि, हारियुनि, कुड़मियुनि, धोबियुनि, दोतियुनि, मोहाणनि, वाॾनि, राज़नि ऐं कुंभारनि वग़ैरह जो सरपरस्त पिणु हो। संदसि शाइरीअ जे फ़न ऐं फ़िक्र ऐं फ़लसफ़े जो बुनियादी नुक़्तो जिदोजहद जे ज़रिए मंज़िल हासिल करणु हो। शाह साईं सिंध जे माण्हुनि में प्यार, मोहब्बत, अमन, रवादारी, सहब ऐं भाईचारे जे अंसर सां गॾु मज़हबी तासुब जो ख़ात्मे ऐं मुआशिरे जे मुख़्तलिफ़ तबक़नि में प्यार ऐं मोहब्बत खे वधाइणु संदसि बुनियादी मक़सदु हो। शाह साईं इंसान शनासी ज़िंदगीअ जे फ़लसफ़े जो शाइर हो। संदसि शाइरीअ जा मौज़ू हर दौर जे इंसाननि ऐं उन्हनि जे ज़िंदगीअ जे फ़लसफ़े सां वास्तो रखंदड़ आहिनि। हुन इंसाननि खे पखियुनि, जानवरनि, जीतनि, मच्छियुनि, गुलनि, ॿूटनि, वणनि, टणनि, बाहि पाणी ऐं ॿियनि केतिरनि ई आम ऐं रोज़ाना ज़िंदगीअ सां वास्तो रखंदड़ शयुनि जे अलामत तौरु पेश करे ज़िंदगीअ जा नवां तरीक़ा ऐं नवां रंग ढंग सेखारिया आहिनि। मिसाल तौरु सुईअ जो मिसाल ॾेई ख़ल्क़ जी ख़िदमत करण जो सबक़ु ॾिनो आहे। पाछाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, ढके उगाड़नि खे की न ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। या वरी पतंग जो मिसाल ॾिए थो त जीअं पतंग बाहि ऐं रोशनी जो आशिक़ु आहे, हू उन ई मथां पाण खे साड़े क़ुर्बान करे थो। उहा संदसि सिक आहे ऐं उहा संदसि ज़िंदगीअ जो मक़सदु आहे। पाण फरमाए थो, पतंग चांहि पाण खे त ॼेरी पोइ ॼाणे, तांता ताणुज तव ॾे जा आगन उजाणे, विसे विहाणे आगन ॾिजे आम खे।
शाह साईं जे कलाम में इंसान शनासी वारियूं केतिरियूं कैफ़ियतूं मौजूदु आहिनि, कॾहिं ख़ुशीअ जी त कॾहिं ग़म जी, कॾहिं ओसीअड़े जी त कॾहिं ख़्वाहिश जी, कॾहिं तमन्ना जी, कॾहिं इश्क़ ऐं मोहबत जी, त कॾहिं वरी सोज़ बेक़रारी पछताव जी, त कॾहिं वरी विसाल उमेद न्याज़ निवड़त जिदोजहद पाण सुञाणण महबूब सां मिलण जी आस वग़ैरह इंसान ज़ात जी उन्हनि कैफ़ियतुनि खे बयानु कंदे हिन केतिरियूं ई तशबीहूं इस्तारा अलामतूं तमसीलूं पिणु कमु आंदियूं आहिनि। अहिड़ी तरह लतीफ़ साईं पंहिंजे कलाम जे मुख़्तलिफ़ सुरनि में मुख़्तलिफ़ किरदारनि ज़रिए सिक वारी कैफ़ियत बयानु कई आहे। संदसि शाइरीअ जो मरकज़ी ख़्यालु हक़ जी तलाश, महबूब जी तलाश ऐं उन तलाश लाइ जस्तजू कंदो नज़र अचे थो। पाण फरमाए थो त तो जिनी जी तात तनपण आहे तुंहिंजी, फस्कुरूनी अस्कुरकुम ई परूड़ज बात, हथ काती गुड़वात पुछनि जे मिहार खे पुछे से मिहार, तुरो तनी बार इश्क तनी जिनी खे आकरो। शाह साईं सुहिणीअ जी सिक जो बयानु कंदे चवे थो त सुहिणी बि मिहार जी सिक में 29 ऊंदाही कारी राति में ख़ौफ़नाक कारनि ककरनि जे कारी बाट ऊंदाही में दरिया जे ख़तरनाक लहरुनि वाॻुनि ऐं बुखायल जानवरनि जे फाटल वातनि जी परवाह न कंदे विच दरिया में टुपी पवे थी। कारी राति कचो घड़ो 29 ऊंदाहे, चंड नालो नाहे को दरिया दर लाए, साहड़ कारण सुहिणी आदि उथी आए, ई कम इलाए न त कुननि में केरु गिणे। अहिड़ी तरह ससी पुनूअ जी सिक लाइ सिक ऐं हिमत ऐं बहादुरी बयानु कंदे जबलनि सां मुक़ाबिलो कंदे ॾेखारे थो, तूं जे पहण पब जा त लिंग मुंहिंजा लो, या आॾो टकर मतां रूह रतियूं थिए। लतीफ़ साईं मारी जे मलीर ऐं मारुनि सां मोहबत ऐं सिक खे बयानु कंदे चवे थो त जाकी सतिन सीर ताकी न वेहंदसि कोट में, सिप समुंडे सपिजे नदी पीए न नीर, जीअं हू अब्र आसरे तीअं मूं मन मलीर, खार पीअनि खीर जे अमानत उत वञे। या वरी ही बैत आहे, जर में सिपूं जीअं आहिनि अब्र आसरे, जीअं कूंजूं सारियुनि रोह खे मूं तन अंदरि तीअं, हुत वाइदा वञण जा हित न बायम हीअं, कोठियूं विया कीअं जे नज़र बंदियाणी न हुआ। लतीफ़ सरकार सुर सामूंडी में वणजारनि जी ज़ालुनि जो पंहिंजनि मुड़ुसनि लाइ सिक खे हीअं थो बयानु करे, जर थर ॾिया ॾे वणटण ॿधे वाइटियूं, अलाह कांद अचे आसाइती आहियां। या वरी ही बैत, सदायती सभु का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबुश कान्हे का, मूसी हले सा जा जीव मिठो न करे। अहिड़ी तरह लतीफ़ साईं सूरठ लीला मूमल वग़ैरह जे मिसाल ॾेई सुख उकीर इंतज़ार ऐं उसीअड़े जो पैगाम ॾिनो आहे। लीला जी चवे थो, जे लीला आहे न लही तापण लीला आहे, आसर मल आहे सॼण बाजींदड़ घणियूं। अहिड़ी तरह मूमल जे किरदार जे बारे में चवे थो, सोडा सूर सुकाईं अखियूं आब न कनि, राणे जी रिहाण खे वरूणियूं वञनि, सेकीअ मेंदड़ा मञनि जे सूर्य चाढ़ियूं जेतो सूर्य चाढ़ियूं। शाह लतीफ़ सिंधी सकाफ़त तहज़ीब तारीख़ ऐं मुआशरत जो अमीन इंसान आहे, जे सिंध जे बंदर बाज़ारनि गड़नि घाटनि खेतनि ऐं आताणनि में जेको कुझु ॾिठो उहो पंहिंजे कलाम जे वसीले असां लाइ महफ़ूज़ कयो। इंसानी नफ़्सियात जो बि माहिर हो, वॾी आलमाना अंदाज़ सां इंसानी रवैयनि जी ॻाल्हि कई आहे, उन्हनि रवैयनि कैफ़ियतुनि खे बयानु कयो आहे जंहिंमें सिक, उकीर, उकंड, प्यार, मोहबत, इनकिसारी, जफ़ाकशी ऐं जिदोजहद जो सबक़ु मौजूदु आहे। महिरबानी। प्रोफेसर डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा साहिबा, तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां अॼु असां सां ऑनलाइन प्रोग्राम में शामिलु थिया। इन ते ई असांजे अॼु जे प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो, पर हिन प्रोग्राम में केतिरियूं ई नयूं शयूं आयूं जिन में ज़ाहिर आहे त मुख़्तलिफ़ हवाला ज़ेर बहस आंदा विया भिटाईअ जे फ़नी फ़िक्र जे हवाले सां। भिटाई जो फ़नी फ़िक्र समुंड खां बि गहरो आहे ऐं उन जा केतिरा ई रुख़ ऐं केतिरा ई हवाला आहिनि ऐं मुहक़िक़नि मुफ़क्किरनि लाइ हिकु वॾो तहक़ीक़ जो मैदान आहे। मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि, इहे रुख़ वक़्त सां गॾोगॾु दरियाफ़्त थींदा रहंदा।
सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे फ़न फ़िकिर ॿोली जे हवाले सां सदाईं तहक़ीक़ थींदी रही ऐं संदन शाइरी संदन फ़न ऐं फ़िकिर जा नवां रुख़ असां दरियाफ़्त कंदा रहियासीं। गुज़िरियल दौरनि में मैडम फ़हमीदा हुसैन ऐं सेक्रेटरी ताज जोए साहब मुख़्तलिफ़ सुगड़ियुनि जे कचहरियूं रिकॉर्ड कयूं, सुगड़ियुनि जूं कचहरियूं रिकॉर्ड कयूं ऐं उहे असां वटि असांजे स्टूडियोज़ में असां वटि महफ़ूज़ आहिनि। अॼु असां तव्हांखे उन मां कुझु ज़रूरु ॿुधाईंदासीं। पर परो की सुमरा हुजे ॾिठुम हित सणाई साणे जी रूह सालो रुत हीरो हुनी हेरियो बाकी हिते बुत अरवा अड़म उत हित कैद कराया काठी पत भरे पवार सां लजूं मूं लाऊं कुर खे कचो लाहियां जे पेर रखां पाऊं ऐं उमिरि में आऊं हक़ पारीनि से हिकिड़ो ॿियो न पारियां पान मिटे मारुनि सां मुंहिंजी बालापण खे ॿधी गिरह जा घोड़ा पिया ओचितो अची कुलम मां कदरे कूण सरजूं ॻाल्हि सची मङणो मुंहिंजो माइटनि कयो बिरादर अची क़रीब तुकारो थियो पंहिंजनि लाइ पची ओ कंदसि कान कची ऐं पकी ॻाल्हि पवार सां मुंहिंजो सिसी सदको साह तोसां विया खट ते ईअं न कंदो अलाह ऐं मुंहिंजो मौत मुबा मार त मार गुज़ारी कुटे सिर कटार सां ठारियाई में ठार सोरठ चवे सतिन खे पुठियुसि मंगण हार कियो कहर कहार जे राणियूं सभु रोआई रत सिरगी निकियो ॾेई सोरठ अॻियां सट धड़ धुबे पियो पट ते मथो मथे खट आयो सो अलबत राणियूं सभु रोहारी शाल मचे कॾहिं मोटी मंगण हार अठड़ी पहर अजर जो कंडो मझंदो ॿार जीअं तो सभु जमार हया छट पटनि ते राजा रात रम गयो जूनागढ़ झोरे ॾिनूं सिर ॾियाज ते कुलनि तां कोरे वठ मथो तूं मंगणा तंजन से तोरे जो घुरी सो जुड़ियो हाण न पहोरे ओ पूॼा न तंहिं थोरे जो तो पेर पिर खबर सब मढ़ाया सोन से पखी तो जा पर सब मढ़ाया सोन से हो पखी तो जा पर तुम्हें मथा घर जपारा बात इनखे कुर्बानी केर थियो मान पुछन तई कुर्बानी कर थियो लाला अला ला ला प्रिया ओ मान पुछन
उते लोट लतीफ़ खे ॾींहुं मिड़े ई डूब अॼु शाब्द लतीफ़ भिटाई जे हवाले सां तमामु घणी लाभाइती गुफ़्तगू थी। ख़ुशी आहे असांखे त अॼु असांजे स्टूडियोज़ में नामियारा स्कॉलर मुहक़िक़ ताज साहब असां सां शामिल गुफ़्तगू रहिया। तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां अॼु हिन प्रोग्राम में असां सां शामिल रहिया।